आम चूंडनि में मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ पीटीआई पारां सूबाई सदर हलीम आदिल शेख, डॉक्टर मसरूर सियाल, अरसलान ब्रोही, सैयद जमील शाह ऐं सैयद अमजद शाह जी अॻवानी में ठठो में एहतजाजी रैली कढी एहतजाज कयो वियो। ईदी सेंटर ठठो खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में शरीक पीटीआई कारकुननि हथनि में प्ले कार्ड खणी आम चूंडनि में थियल मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। इन मौक़े ते पीटीआई जे सूबाई सदर हलीम आदिल शेख, डॉक्टर मसरूर सियाल, ज़िले सदर अरसलान खान ब्रोही एहतजाजी रैली खे ख़िताब कंदे चयो त पीटीआई आम चूंडनि में अक्सरे सां कामयाब थियल पार्टी आहे, पर इलेक्शन कमीशन पाकिस्तान पारां कयल धांधलियुनि ज़रिए पीटीआई जे केतिरनि ई कामयाब उम्मीदवारनि खे फॉर्म 47 ज़रिए हाराए वियो आहे। पीटीआई इलेक्शन कमीशन जी ग़लत फ़ैसिलनि ख़िलाफ़ ख़ामोश न विहंदी। अवाम जे ॾिनल मैंडेट खे चोराईंदड़नि ख़िलाफ़ हर क़ानूनी ऐं अवामी महाज़ ते जिदोजहद कंदासीं ऐं हर सूरत में पंहिंजो अवामी मैंडेट वापसि वठंदासीं। अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क खे सिर्फ़ इमरान जी क़यादत बचाए सघे थी। मौजूदा हुक्मरान मुल्क लाइ सिक्योरिटी रिस्क बणिजी चुका आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।